मजबूरी जो ही मुसलमान केतिरो फ़ाइदो वठे थो मजबूरी जो, इहो त आम असां में थी वियो आहे। मजबूरी जो फ़ाइदो वठणु वॾो हिकिड़ो अज़ीम जेको आहे जुर्म आहे हिकिड़ो। कंहिं हिकिड़े ग़रीब खे को मसइलो थी पियो, छो त इंसान जे मथां लायूं चढ़ी त अचनि थियूं न। अगरि उनखे पंहिंजी जॻह खपाइणी पवंदी, उन ग़रीब जी 3 लख जी जॻह आहे, असां उनखे घणा पैसा चवंदासीं? असां चवंदासीं 20 लख। यकीन आहे त इहो यकीन तौर ते इहा जॻह खपाईंदो। मजबूरी जो असां जेको आहे फ़ाइदो वठंदा आहियूं। मैं ॿाहिरि दोस्तो इहो ईमान न आहे, इहो ईमान न आहे। कंहिंखे दुकानु खपणो पए थो, आहे उनजो करोड़ जो दुकानु, मजबूरी जो फ़ाइदो असां कीअं वठंदा आहियूं? 70 लख हुनखे चवंदा आहियूं। हे मुस्लमान जो तरीक़ो न आहे, मुस्लमान जो कल्चर न आहे। कंहिं ग़रीब खे कार खपाइणी थी पए थी, अचानक उनजो मसइलो थी वियो, 3 लख कार जा रक़म असां 20 लख ॿुधाईंदा आहियूं। हे जेको आहे हे मुस्लमान जो तरीक़ो न आहे। कहिड़ो ॾिसो दुनिया खे अल्लाह जी ज़ात ते यकीन न आहे, अॼुकल्ह पैसे ते एतिरो यकीन। जे उम्मत जो यकीन पैसे ते अची वञे, इहा उम्मत हमेशह पोइ अलॻि थींदी आहे। इहा उम्मत कामयाबी नथी ॾिसी सघे, इहा उम्मत कामयाबी नथी ॾिसी सघे। इहा हमेशह इहा उम्मत जेकी अलॻि थींदी। तमामु भरोसो बेहतरीन हिकिड़ो नमूनो जेको अल्लाह ताला असांखे जेको ज़ाहिर करे ॾेखारियो न, उहो जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे। उन तरीक़े खे जेको असां मज़बूत पकड़ियो, जेकॾहिं इहो तरीक़ो जेको असांजे हथ मां निकिरी वियो न, असां हलाक थी वेंदासीं। मुस्लमान उन ॾींहुं हलाक थींदा जॾहिं मुस्लमान नबी जे तरीक़े खे छॾियो। उन ॾींहुं मुस्लमाननि जे मथां काफ़र जेको आहे ग़ालिब थींदा, जे ॾींहुं मुस्लमान जेको आहे अल्लाह जे क़ुर खे छॾे ॾिनो। अॼुकल्ह छॾे वेठा आहियूं।